अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंगी। आओ आया पेरिया गुल सबका पेरी एक नजर हेडलाइंस थे। आरिफ हबीब ग्रुप कौमी एयरलाइन खरीद कर वरती। आरिफ हबीब ग्रुप 135 अरब रुपयनि में बोली लगाए PIA के खरीद कयो। आरिफ हबीब ग्रुप जा कौमी एयरलाइंस में 75 सैकड़ो हिस्सो हूंदो। हुकूमत जा 25 शेयर्स हूंदा। लकी सीमेंट कंसोर्शियम PIA जी खरीदारी लाइ 134 अरब रुपया लगाए वई। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त गैर यकीनी हालतुनि में फ़ैसिला साज़ी ऐं फ़िक्री इस्तेकामत अणटर आहे। ISPR तरफ़ां जारी कयल पधिराई मुताबिक़ फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी जो दौरो कयो। सदर NDU पारां फील्ड मार्शल जो इस्तक़बाल कयो वियो। नेशनल सिक्योरिटी एंड वॉर कोर्स में शिरकत कंदड़ तरफ़ां ब्रीफिंग ॾिनी वई। क़ौमी सलामती के दरपेश दाख़िली इलाइक़ाई ऐं आलमी चैलेंजिस ते तफ़सीली ख़यालनि जी ॾे वठि। फील्ड मार्शल तरफ़ां मुस्तक़बिल जे क़यादत के ख़तरनि के मुंहुं ॾियण लाइ तयार रहण जी हिदायत।